बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां अव्हांखे हिकु शॉपिंग मॉल में वठी था हलूं। दोस्तो, ही शॉपिंग मॉल सऊदी अरब अज़ीज़िया में मौजूद आहे। हिन शॉपिंग मॉल जे अंदरि ॾिसो त हर इंसानी ज़रूरत जी उहा सभु चीज़ पई आहे जेका बि अव्हांखे खपंदी अव्हांखे उहा मिली सघंदी। हे टॉफियूं आहिनि, चॉकलेट आहिनि, मुख़्तलिफ़ हिसाब आहे। अॻिते ॾिसंदव वरी तव्हांखे जनरल स्टोर मिली वेंदो, मुख़्तलिफ़ शयूं मिली वेंदियूं, बोतल मिली वेंदी, सब्ज़ी मिली वेंदी, ऐं ॾही मिली वेंदी, खीर मिली वेंदो, तव्हांखे रधे पके जा थाम मिली वेंदा, इस्त्री मिली वेंदी, पचाइण जे लाइ जेकी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे सभु तव्हांखे मिली वेंदियूं। थाम मिली वेंदा, लटा मिली वेंदा, कपिड़ा मिली वेंदा, रुमाल मिली वेंदा। ॾिसंदा वञो, हे हिकिड़ी शॉप आहे, उन शॉप जे अंदरि हे सभु कुझु पियो आहे। अखि खुटी थी वञे पर हिन जी नथी खुटी सघे। हे मुख़्तलिफ़ शयूं मौजूद पियूं आहिनि। हे थेला आहिनि, हे पर्स आहिनि, हे औरतुनि जूं पर्स आहिनि। पर्सियूं बि एतिरियूं पियूं आहिनि जो मां सम्झां थो त ट्रक भरिजी वेंदियूं ऐं हे पर्सियूं न खुटंदियूं, एतिरियूं घणियूं पर्सियूं हुयूं। हे मुख़्तलिफ़ हिन में जुब्बा पैक पिया आहिनि दॿनि जे अंदरि, साम्हूं मुसला पिया आहिनि। हे ख़रीदारी कंदा रहनि था जेकी इहे माण्हू ॾिसो था। इहे हाजी सगोरा आहिनि। हज 2025 जे मौक़े ते ही वीडियो ठाही वई आहे। हे चंपल, बूट, जुतियूं जेके बि जहिड़े क़िस्म जूं अव्हांखे खपंदियूं, लेडीज़ में हुजनि, मर्दनि में हुजनि, इहे सभु मिली वेंदियूं। इहो साम्हूं रस्तो मथे थो वञे। ही ॾिसो, हे जूता आहिनि, जहिड़े बि क़िस्म जी जुती अव्हांखे खपंदी उहा मिली वेंदी। मुख़्तलिफ़ सामान ॾिसो था। ही पर्सियूं, ही रस्तो जेको आहे त इहो मथे वठी थो वञे, जेको मथियों हिसो आहे उन कपिड़ा आहिनि। हाणे हलूं था असां मथे, हिन शॉपिंग मॉल जे मथे हिसे में हलंदासीं। दोस्तो, हर हिकु शइ जे मथां अव्हां ॾिसंदव त तव्हांखे पंहिंजो रेट जेको आहे उहो तव्हांखे उते मिली वेंदो। उन जे मथां लिखियलु आहे। पंहिंजो रेट पसंदि कयो, शइ बि पसंदि कयो, उन खां बाद में खणी तव्हां पंहिंजे ट्रालीअ में रखो। सॼी दुकान, सॼी शॉप में घुमंदा वतो, जेका शइ तव्हांखे पसंदि अचे पंहिंजे ट्रालीअ में रखंदा वञो। उन खां बाद में तव्हां काउंटर ते ईंदव ऐं काउंटर वारो तव्हांखे कंप्यूटराइज़ बिल ॾींदो। हे ॾिसो, हे ड्रेसियूं आहिनि, नंढनि ॿारनि जूं ड्रेसियूं आहिनि, औरतुनि जूं ड्रेसियूं आहिनि, मर्दनि जूं ड्रेसियूं आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। नंढनि ॿारनि जा कपिड़ा आहिनि, वॾनि जा कपिड़ा आहिनि। हर हिक जे मथां तव्हां ॾिसो था इहो पीले कलर जी प्लेट लॻल आहे, उन में उन जो रेट लिखियलु आहे। जेका बि जेतिरे रक़म जी आहे उन जे मथां उहा रक़म लिखियलु आहे ऐं उन सां गॾु उन कपिड़े जे जोड़े जे मथां बि इहा रक़म लिखियलु आहे। ही शॉप आहे सऊदी अरब मक्का मुकरमा अज़ीज़िया वारे इलाइक़े में, जिते हाजी सगोरनि खे रहायो वेंदो आहे। पोइ बसियुनि जे ज़रिए हू हरम शरीफ़ ईंदा वेंदा आहिनि। ही अज़ीज़िया वारो इलाइक़ो आहे, उते हीअ शॉप आहे। तमामु बहितरीन शॉप हुई। हर उहा शइ मिली वञे पई जंहिंजी तलब हुई। लटा, कपिड़ा, लेडीज़ जा, मर्दनि जा,
हर उहा शइ मिलंदी रहे पई जेका बि आहे। हीअ ॾिसो था कपिड़नि जो अंदाज़ तव्हां पाण मालूम कयो, सभु कपिड़ा मौजूदु पिया आहिनि। जेके हाजी ॾिसो था इहे घुमनि था वीचारा, पाण ख़रीदारी कनि था। दोस्तो हिन महिल सऊदी अरब जो जेको सिक्को आहे 1 रुपयो ऐं पाकिस्तानी 75 रुपया, उन हवाले सां असां ॾिसूं था त पाकिस्तानियुनि जे लाइ वॾो तकलीफ़ दा हिसाब आहे, पर मक्का ऐं मदीना जूं जेके बरकतूं आहिनि उहे हाजिन सां गॾु आहिनि। अलाह पाक हाजिन खे मायूस न कयो आहे। ही जेकी छाप आहे, हिन छाप जे अंदरि तव्हां ॾिसंदो जेके ॿियनि कंट्रीज़ जा माण्हू हूंदा उहे ट्रालियूं पंहिंजूं मुकमिल भरे निकिरनि था, ऐं तव्हांखे पाकिस्तानी हाजी मिलंदा, उन्हनि वीचारनि जे हथ में तव्हांखे प्लास्टिक जी छापर हूंदी, उन में बि कोई मखसूस का शइ हूंदी, न त उहा बि तमामु घटि। छो त असां जेका शइ ख़रीद उते करियूं पिया उहा असांखे पाकिस्तानी किरियल सिके जे हिसाब सां तमामु महांगी पवे पई। सिर्फ़ु उतां जे बरकतुनि वठण जे लाइ असां उहे शयूं ख़रीद कयूं जेकी असां पंहिंजे लाइ भलाई सम्झी। हीअ ॾिसो हीअ छाप आहे, हीअ हिकिड़ी छाप आहे। पहिरियां हेठि हुयासीं, हाणे मथे निकिरी आया आहियूं। तव्हां ॾिसो त केॾो न पंहिंजो बहितरीनु छाप आहे। कपिड़नि जो अंदाज़ो ॾिसो कीअं त पंहिंजो ख़ूबसूरतीअ सां रखियल आहिनि। हर कपिड़ो आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं कंट्रीज़ आहिनि। जेकॾहिं हाणे तव्हां पाकिस्तानी आहियो, तव्हां हुनखे चवंदव त दादा असांखे पंहिंजो पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तानी कपिड़ा कहिड़े तरफ़ पिया आहिनि, तव्हांखे वठी वञी उन्हनि जे मथां बीहारींदो त बाबा पाकिस्तानी आहियो त तव्हां हे ख़रीद कयो। जंहिं कंट्रीज़ जा माण्हू आहिनि उन कंट्रीज़ जो माहौल अलॻि आहे, कपिड़ो अलॻि आहे, लटा पाइण अलॻि आहे, सिलाई अलॻि आहे। पोइ उन जे करे हे छाप वारा जेके बि आहिनि उनखे ॿुधाइनि था त बाबा पाकिस्तानी आहियो त हीअ अथव, हीअ खणो, हे पायो। ॿियनि कंट्रीज़ जा आहियो त मुख़्तलिफ़ हर कंहिंखे पंहिंजो उहे कपिड़नि जो तरीक़ेकार ॿुधाइनि था, जंहिंजे ज़रिए माण्हू आसानीअ सां खणी सघे थो। छो त हूअं त हेॾो वॾो छाप आहे, तव्हां ॾिसो था त हिकिड़ो छाप में काफ़ी टाइम खां मां घुमंदो पियो वतां, काॾों फिरी काथे थो अचां, हर पासे ॾांहुं फिरंदो थो अचां, ऐं हलां बि जल्दी थो, तकड़ में थो, आस्ते बि कोन थो हलां। पर छाप में एतिरी अलाह पाक वसी करे ॾिनो आहे मालिकनि खे, अलाह पाक बख़्शे ॾियनि। छो त हे मके मदीने जा रहण वारा आहिनि, इहे असांखे तमामु प्यारा आहिनि। अलाह पाक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं विधियूं आहिनि, अञा बि मज़ीद बरकतूं अता फरमाईंदो। छो त मुंहिंजे पाड़े तिरीन हे साम्हूं हे दोस्त असांजा नवाब शाह जा दोस्त हुया जेके मूंसां गॾु हाजी आहिनि। दोस्तो हे साम्हूं असांखे ॾिसो पिया, हे हाजी अब्दुल सत्तार बि मूंसां गॾु आहे, एहसान माटी बि मूंसां गॾु आहे, इस्माइल फ़कीर बि मूंसां गॾु आहे। असां सभु हिन छाप में घुमूं पिया ऐं हिन जी विज़िट बि कयूं पिया, ॾिसूं बि पिया। तमामु बहितरीन ऐं वॾी हिकिड़ी छाप आहे। असां काफ़ी ख़रीदारी कईसीं ऐं ही वीडियो बि ठाहीसीं त जीअं जेके असांजा दोस्त हिते पहुची नथा सघनि उन्हनि खे बि इन शइ खां आगाह कयूं, उन्हनि खे बि हे दुकान हे छाप ॾेखारियूं। हिते असांजा त दुकान आहिनि असांजा पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हिसाब जा दुकान आहिनि। नंढनि शहरनि में त पूरा सारा दुकान आहिनि, पर हितां वारा जेके दुकान आहिनि त हिननि जी वरी पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे हिसाब सां तमामु हिकिड़ो वॾे पैमाने ते वॾा दुकान आहिनि ऐं शॉपिंग मॉल आहे। ईअं सम्झ त हाणे हिते ॾिसो तव्हांखे हर उहा शइ मिली वेंदी, पछाड़ीअ गंजियूं बि मिली वेंदियूं। तमामु बहितरीन ऐं सुठो माहौल आहे। कपिड़ा आहिनि, ड्रेसियूं आहिनि, पेंट शर्टियूं आहिनि, हे ॿारनि जे लाइ हिदोरा आहिनि, पींगा आहिनि। हे सभु ॾिसी करे हाणे वरी असां वापसि हेठि हलूं पिया। हे पटे ते असां बीहंदासीं, हे पटो वरी असांखे हेठि खयूं हलंदो। हे आख़िरी दीदार तव्हां हिन जो कयो मथे कपिड़नि जो। हाणे हेठि लही आया आहियूं। हाणे हे ॾिसो था, हे हेठि मुख़्तलिफ़ साम्हूं रुमाल पिया आहिनि। हे रुमाल सऊदीअ जा ॻाढ़ा रुमाल मशहूरु आहिनि, छो त हाजी जेको बि मोटंदो इहे रुमाल ज़रूरु वठंदो।
हे रुमाल लाज़मी आहे। हर हिकु चीज़ जे मथां तव्हांखे हिकिड़ो बोर्ड नज़र ईंदो जंहिंमें उन जी रक़म लिखी पई आहे त हीअ शइ तव्हांखे हेतिरे में मिलंदी, हीअ शइ तव्हांखे हेतिरे में मिलंदी। इहो समूरो तव्हां ॾिसंदा अचो हर हिकु शइ जे लाइ हे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पियूं आहिनि, हेॾे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पियूं आहिनि, हे पंहिंजो छा पिया आहिनि, हे मुख़्तलिफ़ ॿारनि जा इहे जेके लेडीज़ जूं शयूं आहिनि, चूड़ियूं आहिनि, पंहिंजो ज़ेवरात वग़ैरह आहिनि, ऐं हे ॿियो टियों जेको सामान औरतूं इस्तेमालु कंदियूं आहिनि बहरहाल उन्हनि जे लाइ आहिनि। हे सभु जेके बि ॾिसो था पूनियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेकी आहिनि हे तमामु असली तव्हां ॾिसो पिया त छा छा पिया आहिनि, तव्हां सम्झंदा हूंदव, मुंहिंजे अञा सम्झ खां ॿाहिरि हूंदा जेकी तव्हां ॾिसो था त उहो ॾिसो था। हे ॻिचीअ जा हार बि पिया आहिनि, हे उतो जो छोकिरो जेको सामान विकिणे पियो, हे ॾिसो हे चूड़ियूं आहिनि, हार आहिनि, फोनियूं आहिनि, ॿियो जेको जेको सामान आहे तव्हां ॾिसो तस्बियूं पियूं आहिनि, तस्बियूं न आहिनि हार आहिनि, तस्बियूं ॿिए पासे पियूं आहिनि, ॿियो जेको बि सामान तव्हां ॾिसो था हे क्रीम आहिनि, ख़ुशबू आहिनि ऐं ॿिया जेके वारनि खे ठाहिण जूं मशीनियूं आहिनि, कंगा आहिनि, फणियूं आहिनि, हिन में मतिलबु त जेको बि लेडीज़ जे इस्तेमाल जूं शयूं सभु इन जॻह ते वरी तव्हांखे मिली वेंदियूं, सभु मौजूदु आहिनि। जेकी बि लेडीज़ जूं शयूं आहिनि सभु तव्हांखे हिते मिली वेंदियूं। हितां ॾिसो हे वरी परफ्यूम पियूं आहिनि, ठीकु आहे, परफ्यूम जेके बि आहिनि मुख़्तलिफ़ परफ्यूमनि जा सेट लॻा पिया आहिनि, अतर आहिनि, परफ्यूमियूं आहिनि, जेके जेके शयूं हिते तव्हां ॾिसो पिया।